बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु पाण क्लास 7 मैथमेटिक्स में सवाल नंबर जेको आहे पहिरियों एक्सरसाइज नंबर 7.2 जो सवाल नंबर जेको आहे पहिरियों कंदासीं। उनमें चए थो असांखे त द कॉस्ट ऑफ अ पार्कर पेन, हिकिड़े असां पार्कर पेन आहे जंहिंजी क़ीमत आहे 875 रुपया। 875 रुपया उनकी कीमत आहे। चलो फाइंड द जीएसटी चार्जेस उनके असांखे जीएसटी चार्जेस जेका आहिनि उहे मालूम करना है। ऑन इट एट द रेट ऑफ 17%, मतलब 17% असांखे उन पे जेका चार्जेस थींदा उहे मालूम करना। तो हुन लाइ जेको आहे असां सभिनी खां पहिरियों डेटा कलेक्ट कंदासीं त असां वटि मिलियल छा छा आहे। त असां वटि कॉस्ट ऑफ अ पार्कर पेन, मतलब असांखे पार्कर पेन जी जेकी आहे कीमत मिलियल आहे 875 रुपया। वो अपन लिखी से उनका को लिखेला जीएसटी रेट, मतलब जनरल सेल टैक्स जेको आहे वो आहे 17%। त असां ये मालूम छा करनो आहे जीएसटी चार्जेस, मतलब जनरल सेल्स टैक्स जेका चार्जेस थींदा उहे असांखे मालूम करना है। तो हुन लाइ असां वटि हिकु फार्मूला आहे द कॉस्ट ऑफ आइटम, मतलब कॉस्ट ऑफ आइटम जेको तव्हां वटि हिकिड़ो आइटम आहे, मतलब आ पार्कर पेन, मतलब पार्कर पेन इते असां वटि एटम आहे हिकिड़ो। कॉस्ट ऑफ आइटम असां गणिया 875 रुपया। त पाण 875 रुपया लिखिए, उनका पोइ मल्टीप्लाई कंदासीं बाय जीएसटी रेट असां वटि छा आहे 17%। त पाण 17 लिखी अपान में जेको आहे हिन परसेंटेज जो मतलब हूंदो आहे त 17 अपान 100। त पाण 17 मथे लिखी 100 लिखियो आहे। हाणे 875 के पान 17 सां ज़र्ब कंदासीं। 875 के पान 17 सां ज़र्ब कयोसीं त असांखे मिलिया 14875 रुपया। इनके पान 100 सां वंड कंदासीं। 100 सां जॾहिं वंड कंदासीं पोइ असांखे मिलियो 148.75 जेको आहे जीएसटी चार्जेस असांखे मिलंदा। मतलब जेको असां वटि 875 जो हिकिड़ो पार्कर पेन हुयो हुन ते पाण 17% जे हिसाब सां जेका चार्जेस अदा कया आहिनि जनरल सेल टैक्स जा उहे आहिनि 148.75 रुपीस। बाक़ी इन सां रिलेटेड जेका आहे सवाल नंबर 2, 3, 4 ऐं 5 जेका आहिनि तव्हां होमवर्क कनि। बिल्कुल सेम फार्मूला है, का भी चेंजिंग ना है, सिर्फ तव्हांखे डेटा ठाहिणी आहे ऐं हुन में वैल्यूज पुट कंदा त तव्हांखे इंशाल्लाह ये इन्हनि जा जवाब और सॉल्यूशन मिली।